भारत सां जंग जो ख़तरो अञा ताईं मौजूदु आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जे चुनाइद प्रॉक्सी जंग अञा ख़त्म न थी आहे। इहा ॾहाकनि खां जारी आहे। प्रॉक्सी जंग जदीद जंग जो हिकु औज़ार आहे जेका हाणे तेज़ थी वई आहे। प्रॉक्सी जंग 80 जी ॾहाई में लाहौर ऐं रावलपिंडी धमाकनि खां शुरू थी। बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त अमेरिका भारत ख़िलाफ़ असांजे फ़तह जो सर्टिफिकेट ॾेई रहियो आहे। अमेरिकी सदर मुदाख़लत कई ऐं जंग बंदि कई वई। ख़बर शामिल कयूं पिया। भारत सां जंग जो ख़तरो अञा ताईं मौजूदु आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त प्रॉक्सी जंग अञा ख़त्म न थी आहे, उहा ॾहाकनि खां जारी आहे। प्रॉक्सी जंग जदीद जंग जो हिकु औज़ार आहे जेका हाणे तेज़ थी वई आहे। प्रॉक्सी जंग 80 जे ॾहाई में लाहौर ऐं रावलपिंडी धमाकनि खां शुरू थी हुई। अमेरिका भारत ख़िलाफ़ असांजी फतह जो सर्टिफिकेट ॾेई रहियो आहे। अमेरिकी सदर मुदाख़लत कई ऐं जंग बंदि कई वई। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो इहो चवणु आहे। भारत सां जंग जो ख़तरो अञा ताईं मौजूदु आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे प्रॉक्सी जंग अञा ख़त्म न थी आहे, इहा ॾहाकनि खां जारी आहे। प्रॉक्सी जंग जदीद जंग जो हिकु औज़ार आहे जेका हाणे तेज़ थी वई आहे। प्रॉक्सी जंग 80 जे ॾहाके में लाहौर ऐं रावलपिंडी धमाकनि खां शुरू थी।